अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे मां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼोकी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त घणे वक़्त खां पोइ आज़म मेंगल अची रहियो आहे हिकु नए ड्रामे में। उन जे ड्रामे जो नालो छा आहे ऐं उहो कहिड़ो ड्रामो आहे, इहो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। त दोस्तों, मुंहिंजी हिन वीडियो खे तव्हां पूरो ज़रूरु ॾिसंदा त जीअं तव्हांखे समझ अची सके। तो दोस्तों अचो तो वीडियो के शुरू था करूं। आज़म मेंगल हिन ड्रामे में जंहिंमें अची रहियो आहे उन ये ड्रामे जो नालो आहे ज़हर ज़िंदगी। उन ड्रामे जो नालो आहे ज़हर ज़िंदगी ऐं जेको ड्रामो इहो हलायो वेंदो, ज़हर ज़िंदगी ड्रामो हलायो वेंदो धरती टीवी ऑफिशियल ते। ऐं इन ड्रामे जो डायरेक्टर जेको आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे जो डायरेक्टर आहे वो आहे फरज़ंद मलक उर्फ खजू, जेको तमाम सुठो डायरेक्टर आहे। इन ड्रामे जो राइटर आहे जेको ही ड्रामो लिखियल आहे, वो ड्रामो लिखियल आहे नूर ज़ौर जो, जैं काफ़ी सारा सुठा ड्रामा पेश कया। ऐं जीअं त तमाम वॾो सिंध जो राइटर्स आहे नूर ज़ौर, जैं तमाम बेहतरीन पंहिंजा ड्रामा लिखिया आहिनि ऐं उनखे ड्रामनि जे तरफ़ां हिकिड़ी सुठी मोट मिलंदी आहे। ऐं दोस्तों, मां तव्हांखे वरी बि हिकु दफ़ो ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो नालो आहे ज़हर ज़िंदगी ऐं हिन ड्रामे में आज़म मेंगल पंहिंजो ख़ूब किरदारु निभाईंदो। ऐं हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर्स आहे फरज़ंद मलक उर्फ खजू, जंहिं दर्दनि जो दरिया ड्रामे में पंहिंजी डायरेक्शन कई हुई। तमामु सुठो हिकिड़ो डायरेक्टर्स आहे। ऐं जीअं त सॼी हिन ड्रामे में पंहिंजी टीम हूंदी ऐं टीम जे हवाले सां हिन ड्रामे खे शुरू कयो वेंदो। त दोस्तों, ही अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक, कमेंट्स ऐं शेयर ज़रूरु कंदा। त दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।